नाज़रीन, कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ मीरो खान में मुकम्मल तौर लॉकडाउन आहे। नवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सफ़दर तुनियो। जी सफ़दर, कोरोना वायरस जे रोकथाम लाइ जेको लॉकडाउन जो ऐलान कयो वियो आहे, लॉकडाउन जे अॼु 28 ॾींहं ते मीरो खान शहर जा समूरा नंढा तोड़े वॾा कारोबारी मर्कज़ मुकम्मल तौर ते बंदि आहिनि। लॉकडाउन सबबि जेको ॾियारी ते कमाईंदड़ पोर ते मज़दूर तबिको मुसलसल फाका कशी करण मजबूर आहे। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि मीरो खान शहर में गॾु गाॾी हलाईंदड़। अचो त हुननि खां पुछूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। लॻो पियो आहे साईं, असांजो महीनो थियण वारो आहे, असांजे लाइ त का बि वार कोन कई वई आहे। दुकानदार सभु बंदि लॻाए पिया आहिनि। असांजी रोज़ी काॾों थींदी? न अन्न न पाणी आहे, कुझु बि न आहे। बेरोज़गारी घणी थी वई आहे। असां काॾे वञूं? को बि इमदाद मिलियो न आहे। असांखे अॼु 28 ॾींहं आहे, को बि का शइ जी का बि वार कोन कई वई आहे। दुकान सॼा पूरा मुकम्मल बंदि लॻा पिया आहिनि। असां ही गॾा वहाए पंहिंजा बच्चा पालियूं था। हाणे ॿुधायो, असांखे को रस्तो ॾियो ख़ुदा जे वास्ते, त असां काॾे वञूं? शइ कोन्हे, वेठा आहियूं, बच्चा असांजा बुख था मरनि, हर शइ बंदि लॻी पई आहे। असां 500 कमाइण वारा काॾां जो कयूं, का शइ मिले बि नथी। गाॾी वाहण वारा आहियूं, लॉकडाउन लॻो पियो, का शइ न आहे। वंटनि महिल सभु वंटनि जे लाइ भॻा था अचनि, हिन महिल का शइ न आहे। ॻाल्हि हलाईंदड़ पोरत तबिके जा वीचार ॿुधा, जिन जो चवणो हो त मुसलसल लॉकडाउन सबबि असां घरनि अंदरि फाका कशी कटण ते मजबूर आहिनि। हिन मुसलसल लॉकडाउन सबबि असांजे घरनि में जेके रोज़मर्रा जे वाइपे शयूं आहिनि उहे मुकम्मल तौर ते ख़तमु थी चुकियूं आहिनि। ऐं सरकार तर्फ़ां जेको मीरो खान में राशन विरायो वियो उहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि में विरायो वियो आहे।